झोल शहर के वार्ड नंबर 8 खासकली पाड़े के रहवासियन औरत मिसमात मीरज़ादी खासकली जो पंहिंजे धीउ हाकिमज़ादी और मासूम ॿारनि सां गॾु प्रेस क्लब झोल में पहुची एहतजाजी मुज़ाहिरो कंदे साफ़ नाडो दाईंदे चयो त मुंहिंजे मुड़ुस नज़र मोहम्मद खासकली के झोल पुलिस गुज़र रात देर सां घर अंदर घिड़ी खंबे गिरफ़्तार करे गुम करे छॾियो आहे, जंहिंखे हिन वक़्त ताईं पुलिस ज़ाहिर न कयो आहे। इन खां अॻु मुंहिंजे पुटु गुलवंत खासकली के मोटरसाइकिल फुर जे कूड़े इल्ज़ाम में गिरफ़्तार करे मथस इंसानियत सोच तशद्दुद करे ज़ोरी ॾोह मञाए मथस केस दाख़िल करे इन खे बि गुम करे छॾियो अथसि। गुम करे छॾियो त न वो बि कोन था ॾसीनि न को छा मुंहिंजे मुड़ुस सालो कल्ह राति खणी आहिनि उहो बि कोन था ॾसीनि चवंदा असां छॾे ॾिनो आहे छॾे न किथे छॾियो अथनि ज़मानत खां असां न कोई निगाह सां छॾे ॾींदा ईअं छोकिरो ज़ाहिर बि कोन था कनि मुड़ुस सालो बि कोन था ज़ाहिर कनि छो असां कहिड़ो ॾोह कयो कहिड़ो गुनाह कयो पुलिस वारनि एसे अचनि घर में अची धाड़नि वांगुरु अची निकिता न असांजे घर में असांजो मुतालबो आहे असां ज़ाहिर कनि असांखे आज़ादु करे ॾियनि छा आहे मुंहिंजे पीउ खे आज़ादु कयो मुंहिंजे भाउ खे आज़ादु कयो असांखे छो अहिड़ो गुनाह कयो असांखे छा कयो असांजे घर में अची घिरंदा छो असांजे घर सां टपड़ वपड़ थोरी हिननि IG सिंध DIG नवाबशाह ऐं कानून लागू कंदड़ इदारनि खां घुर कई आहे त मुंहिंजो मुड़ुसु ऐं पुट जे अगरि कंहिं केसनि में घुरबल आहिनि त उन्हनि खे अदालत सगुरी में पेश कयो वञे। असांखे ख़ुदशो आहे त पुलिस ॿिन्ही खे किथे सागड़ पुलिस वांगुरु मारे न छॾे, इन लाइ फौरी तौर नोटिस वठी खेनि ज़ाहिर कयो वञे। कैमरामैन गुलाम रसूल खासकली सां गॾु नवीद गुल खासकली, सिंध TV न्यूज़, झोल।